तो मानी बानी खाधीसीं, सुम्ही पियासीं ऐं उहो ॾिठोसीं जहाज़ असां जॾहिं लथासीं, जेको टीपू वारनि अगवा कयो हुयो जहाज़, उहो बीठो हुयो होॾे। पर ही सुतत कोन आया, असां सुम्ही पियासीं इंतज़ारु करे करे हिननि जो। सो राति जो कोई अधु राति जो टाइम हूंदो, 1-2 बजे जो टाइम त ही आया, जेको आहे सो पंहिंजो 3 हाईजेकर्स हुते। सो हुते आया त ही चौबोल थी वियो, नौजवान जेको पंहिंजो PP जा या PSF जा जेके वर्कर हुया उहे ॾाढा ख़ुशि थिया हिन जो। सो टीपू ऐं ॿिया जेके पंहिंजो नासिर ख़ालिद टिनी जेको आहे पंहिंजो हिकिड़ो हीरो जो वेलकम जेको आहे उन्हनि खे थियो। असां जेको आहे सो पंहिंजो ज़ाहिरा त मिलियासीं उन्हनि सां सभई। सो कचहरी वचहरी करे वरी पोइ सुम्ही पियासीं। हाणे ॿिए ॾींहं ते जेको आहे पंहिंजो चयूं त शाहनवाज़ ईंदो, जेको आहे सो पंहिंजो अलज़ुल्फ़कार तनज़ीम ठाही आहे न जंहिं अगवा कयो जहाज़, सो उहो ईंदो ऐं मिलंदो, तव्हां सां मिलंदो, होटल में ईंदो। सो असां इंतज़ारु कयोसीं अचण खां कुझु वक़्तु अॻु में। चऊं त हाणे शाहनवाज़ कोन थो अचे, पंहिंजो मीर साहिबु ईंदो, मीर मुर्तज़ा भुट्टो ईंदो। सो ख़ैर असां हुते हुयासीं ऐं पंहिंजो हिकिड़े हॉल में असांखे गॾु कयूं। उन में हिकिड़ी लेडी बि हुई, फरखुंदा बुखारी जेका आहे पंहिंजो हिनजी पंजाब जी, उहा बि असां सां आई, जेका आहे न थोरी एजिड हुई। मूंखे सम्झ में न आयो त उन्हनि जा नाला अलाए छो जेको आहे सो न पंहिंजो हुया, मतिलबु त जेकॾहिं पंहिंजो ॾिसजे पर्पज़ हुनजे अगवा करण जो या कीअं हिकिड़ो, त सम्झ में अचे पियो त उहे माण्हू जिन जा ड्रिघा जेके आहिनि से पंहिंजो जेल जूं मुदतूं हुयूं, डेंजरस केसनि में हुया, उहे जेके आहिनि से न, ऐं ॿिया वरी थोरे अरसे जे लाइ बि हुया, पर सम्झ में न आयो त उन्हनि जो छो नालो हुयो। पर बहरहाल मतिलबु कुझु अहिड़ा माण्हू हुया जेके मां अञा ताईं न सम्झी सघियो आहियां त उन्हनि जा नाला छो हुया, जेके आहिनि से न पंहिंजो उन्हनि खे छो आज़ादु, छाकाणि त ही तमामु टफ नेगोसिएशन हुई ऐं यानी 104 कैदियुनि मां 54 कैदी आज़ादु थिया न, 50 ड्राप थिया, मतिलबु त हुकूमत न पई चाहे त सभु जेको आहे सो थियनि न। सो मतिलबु हिन में 54 में चॉइस कई हूंदी, पंहिंजो हाईजेकर्स जे चॉइस वारा नाला हूंदा न इहे, त उन में मूंखे सम्झ में नथो अचे त उनजा नाला छो, बहरहाल नाला हुया। उन में उन वक़्तु पंहिंजो पंजाब मां पंजाब लोक पार्टी हुई हिकिड़ी, पंहिंजो इम्तियाज़ आलम साहिबु हलाईंदो हुयो उनखे, पंहिंजो उनजी क़यादत में उनजो बि हिकिड़ो वर्कर हुयो जेको आहे सो न। ऐं उहो चए पियो त मूंखे 12 महीना जेका आहे जेल जी सज़ा आहे ऐं कुझु काटे वियो, हाणे 2-3 महीना वञी रहिया हा, जेको आहे हाणे ख़बर न आहे त अलाए छा थींदो, जेको आहे सो हेॾे पंहिंजो जेको आहे अलाए घणो वक़्तु लॻे थो। सो ख़ैर मतिलबु उते असां जेको आहे पंहिंजो हिकिड़ो त मतिलबु रस्मी तौर ते हाईजेकर सां मेल मुलाक़ात थी, उन्हनि सां मिलियोसीं, उन्हनि ॿुधायो, उन्हनि पंहिंजो ॿुधायो त पर्पज़ बि ॿुधायो छो जेको आहे सो कयूं अगवा या कीअं हे हो बहरहाल जा। सो हाणे मेन मसइलो हुयो त मीर साहिबु अचे पियो, मीर मुर्तज़ा जेको आहे चऊं त ईंदो। सो उन सां जेको आहे सो न पंहिंजो मुलाक़ात थींदी सभिनी जी। सो मीर साहिबु आयो उते, पंहिंजो मीर मुर्तज़ा। सो उन तक़रीर इहा कई त पहिरियों त जेको आहे सो चई त मां तव्हांखे वेलकम थो चवां सभिनी खे, तव्हां आज़ादु थी हिकिड़ो जेको आहे सो ॾुखी रिजीम उनजे जेलनि मां तव्हां आज़ादु थी आया आहियो, ऐं असांजी कोशिशि बि इहा हुई त जेतिरा जेको आहे सो माण्हू ॾुखियनि केसनि में आहिनि या हिन में आहिनि उन्हनि खे असां आज़ादु करायूं, ऐं ही मिलिट्री रिजीम खां असां नफ़रत कयूं था, ऐं असांजी तनज़ीम आहे पंहिंजो अलज़ुल्फ़कार तनज़ीम आहे, ऐं असां गोरिला स्ट्रगल जेका आहे असां कयूं था, ऐं असां सम्झूं था त मिलिट्री जो जेको इन्फ्लुएंस आहे पाकिस्तान जे पॉलिटिक्स में ऐं हिन में, या मार्शल लॉ जो इवन ख़ात्मो जेको आहे उहो मिलिट्री मुसल जदोजहद खां सवाइ नथो थी सघे। सिर्फ़ु डेमोक्रेटिक स्ट्रगल, पीसफुल डेमोक्रेटिक स्ट्रगल उन में मुमकिन न आहे। असांजो इहो ख़्यालु आहे त असां सो उहा ठाही आहे। मां हुनजो चेयरमैन आहियां ऐं पंहिंजो जेको आहे सो शाहनवाज़ हुनजो मिलिट्री विंग जो इंचार्ज आहे। पर हिन में 2 जेके आहिनि से विंग्स असांजे हिन में आहिनि शोबा, हिकिड़ो पॉलिटिकल
ऐं ॿियो जेको आहे मिलिट्री। सो कुझु मिलिट्री में आहिनि पंहिंजो जेको आहे, ऐं कुझु हुन में पंहिंजो पॉलिटिकल विंग में आहिनि। सो हाणे डील इहा आहे त असां तव्हांखे आज़ादु करायो आहे ऐं असांजे तरफ़ां तव्हांजे मथां को बि जेको आहे सो पंहिंजो बार कोन्हे, शर्त शरात डिसाइड तव्हांखे करिणो आहे। असां तव्हांखे इहो सिर्फ़ु ॿुधायूं था त असां मुसल स्ट्रगल कयूं था, ऐं तव्हां जेकॾहिं असां सां तव्हां मां को गॾिजी मुसल स्ट्रगल करण जे लाइ अचे थो असां सां, त मोस्ट वेलकम। ऐं पंहिंजो असां पोइ जीअं त असांजो स्ट्रक्चर आहे अफ़गानिस्तान जे अंदरि, सॼो ट्रेनिंग सेंटर बि उते आहे ऐं सभु कुझु उते आहे, त उन्हनि खे असीं अफ़गानिस्तान वठी वञी सघूं था। ऐं बाक़ी जेके आहिनि ॿिया जेकॾहिं वेस्ट वञिणो आहे या कीअं आहे, उहो असां अरेंज नथा करे सघूं। उहो तव्हांखे पंहिंजो हिते रहंदव, ज़ाहिर आहे त सीरियन गवर्नमेंट आहे ऐं तव्हांखे रिहाइश ॾींदी। पोइ तव्हांखे जेके फॉरेन एम्बेसीज़ आहिनि हिते, उन्हनि में मुख़्तलिफ़ जेको जंहिं मुल्क में वञणु चाहे उन्हनि फॉरेन एम्बेसीज़ सां राब्तो करे पोइ उहे तव्हांखे पॉलिटिकल असाइलम ॾियनि या कीअं। पर मतिलबु असां सां जेके हलंदा त उन्हनि जो बंदोबस्तु, उन्हनि जे सफ़र जो बंदोबस्तु, उन्हनि जे पासपोर्ट जो बंदोबस्तु इहो असां कंदासीं। हाणे असां हुयासीं 3 जेको आहे पंहिंजो, ऐं असां हिकिड़े ई उन स्कूल ऑफ थाट जा हुयासीं। GSN सां वास्तो हुयो, शाह मोहम्मद शाह बि इवन हुयो, त असांजो दोस्त हुयो। ऐं शाह मोहम्मद शाह खे पुराणो पंहिंजो GSN जो लीडर बि रहियो, बानी मेंबरनि में बि हुयो। ऐं ॿियो त असां सां हुयो राब्ते में हमेशह, मतिलबु को एॾो वक़्तु बि हुनखे न थियो हो स्टूडेंट लाइफ छॾे। पर हिन में NDP में हुयो जेको आहे उन वक़्तु, नेशनल डेमोक्रेटिक पार्टी में, ऐं बलोच विंग जेका हुई नेशनल डेमोक्रेटिक पार्टी, उनजे वेझो हुयो बिज़ंजो साहब जे, घोष बख्श बिज़ंजो वालिद साहब जेको आहे हासिल अञा मतिलबु स्टूडेंट हुयो उन वक़्तु। सो उन ऐं असां जेको आहे, त हाणे असां छा कयूं जेको आहे सो न। सो उन में शाह मोहम्मद शाह जी जेका आहे सा इहा, या शाह मोहम्मद शाह खे त बिल्कुलु सूट कोन पियो करे न। त शाह मोहम्मद शाह जो त केस ई कोन हुयो, छाकाणि त उनखे घरां खणी आया। हाणे ऐं हू वाइस चेयरमैन हुयो हिन जो NDP जो, ऐं हुनजो फ्यूचर हुयो जेको आहे पॉलिटिक्स जे अंदरि, ऐं पॉलिटिक्स करणु बि चाहे पियो। सो हुन जे लाइ हिकिड़ो ऑकवर्ड सिचुएशन में हो त हू को उते असाइलम वठे, हुनजी जेका आहे वठण जी उहो तुक ई कान, हुनजो मुस्तक़बिल सॼो। सो उन जेको आहे इहा तजवीज़ बि ॾिनी, असां बि शाह पंहिंजो अली अदर शाह बि हुन सां हुयो इहो। त तजवीज़ इहा आई त जेको आहे असां शामिलु कोन था थियूं हिननि सां, पर हेॾे बि कोन था हलूं। वेस्ट जेकॾहिं वञिबो त पॉलिटिकली जेको आहे सो डिस्ट्रॉय थी वेंदासूं। सो अफ़गानिस्तान हलिजे। अफ़गानिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो चांस आहे, नज़दीकी मुल्क आहे, ऐं पंहिंजो हिकिड़ी कामरेड गवर्नमेंट आहे उते। ऐं शाह मोहम्मद शाह तो असांजा पहिरें खां उते राब्ता बि आहिनि। शाह मोहम्मद शाह चयो त मां अजमल खटक उते वेठो आहे, पर्सनली मुंहिंजा हुन सां तालुकात आहिनि काफ़ी। सो असां इहो था कयूं त उते अफ़गानिस्तान हलूं हिननि सां गॾिजी, ऐं हिननि खे ॿुधायूं मतिलबु त असां जेको आहे, असां में बि हिकिड़ो ट्रेंड आहे GSN जे अंदरि त आज़ादी जेका असां पंहिंजो, असांजी सिंधु देश जी आइडियोलॉजी हुई त सिंधु देश खे आज़ादु कजे। ऐं इहो सो उन में जेको आहे सो, पर असांखे ॻाल्हाइणो पवंदो पंहिंजी तनज़ीम सां, उते तनज़ीम जा ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि सां, सेंट्रल कमेटी सां या एग्ज़ीक्यूटिव कमेटी सां, या ॿिया जेके उहिदेदार आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं त असां जेकॾहिं हिकिड़ो गॾिजी हिकिड़ी जिदोजहद, मुसल जिदोजहद अल-ज़ुल्फ़कार सां करे को अलायंस जे शक्ल में असीं करे सघूं था। ऐं उनजी कहिड़ी शक्ल बणिबी उन ते दोस्त बहस कनि उते पंहिंजो। सो उहो पोइ असां पंहिंजो तइ कयोसीं, पंहिंजो मिलियासीं पंहिंजो मीर मुर्तज़ा सां। सो उनखे चयोसीं त असांजो हीअ आहे त असां शामिलु कोन था थियूं तव्हां सां, भली असांजी हेल्प कयो त असां तव्हां सां हलूं था गॾिजी उते। पर साईं शाह मोहम्मद शाह वेंदो पंहिंजो वापसि, उहो ॻाल्हाईंदो दोस्तनि सां, उन्हनि जेको फ़ैसिलो कयो उनखां पोइ जेको आहे सो जेकॾहिं हुन फ़ैसिलो कयो त तव्हां सां गॾिजी कमु कयूं था, त पोइ हिकिड़ो
कोऑपरेशन जो या कोऑर्डिनेशन हिकिड़ी करे वठिबी जेका आहे पंहिंजो कमु करण जी गॾियल जेको आहे कमु करण जी ऐं न त पोइ जेको आहे सो असां उते आहिनि असां पंहिंजे तौर ते अफ़गान गवर्नमेंट खां पॉलिटिकल असाइलम वठी उते रहंदासीं जेको आहे हिन में हिकिड़ी ॻाल्हि मां कटियां थो तव्हांखे जी हाणे तव्हां जेल में आहियो जी जेल खां आहियो जहाज़ में जहाज़ ॿई ॼणा ठीकु आहे तव्हां ॿिन्ही ते केस साॻियो साॻियो हा इल्ज़ाम ई सही पर साॻियो सज़ा हुई न असां न पर हिकिड़े इल्ज़ाम तहत हा इल्ज़ाम तव्हां मुलज़िम मां मुजरिम ठहिराए मुजरिम सज़ा याफ़्ता थी सज़ा याफ़्ता थी हा ठीकु आहे हा शाम में छा तव्हांखे छॾे चुको आहे तव्हां खुधार आहे NDP में आहे न NDP में आहे हा NDP त तव्हांजी पार्टी न हुई न पार्टी न हुई पर पुराणा रिलेशन्स हुया असांजा त तव्हां मीर खे इहा ॻाल्हि कीअं पिया कयो त शाम में छा असांखे पुछी ॿुधाईंदो हा इहा ॻाल्हि छा हुई इहो असांजे दरमियान जेको आहे पंहिंजो हिकिड़ो कॉन्फिडेंस हुयो न अच्छा या मतिलबु ठीकु आहे हिकिड़ो असां पोइ मीर साहब छा चयो मीर एग्री थियो हिन ते मीर एग्री थियो चई त हलूं था हा, अफ़गानिस्तान हा तव्हां हलो भले उते पंहिंजो ऐं पोइ उते तक़रीबन हाफ थी 26-27 माण्हू 26 खनि माण्हू 27 रही पिया उते 26-27 हेॾे आया ऐं माना उते रही पिया 26-27 26 उते रही पिया उन्हनि अप्लाए कयो हाणे हेॾे केरु केरु आयो हेॾे असां टई आयासीं ऐं इम्तियाज़ आलम साहब जी लोक पार्टी जो जेको हुयो फयाज़ उहो बि हुयो ऐं 3 ही जेके पंहिंजो नौजवान हुया ॿियो हिकिड़ो सरदार मज़हर हुयो या कुझु मज़हर ख़ान जेको आहे न पंहिंजो कश्मीर जे तरफ़ जो न पंजाब लाहौर जो हुयो बुज़ुर्ग हुयो उहो बि हुयो ऐं साईं जावेद शेख नाले हिकिड़ो ॿियो बि बुज़ुर्ग हुयो हेॾां पंहिंजो जेहलम जे पासे जो पुल हिन जो हुयो को पार्टी जो जेको आहे उहो बि हुयो डॉक्टर ग़ुलाम सेन बि हुयो जेके रहिजी पिया उन्हनि जी थो ॿुधायां ॻाल्हि इहे रहिजी विया इहे तव्हां सां हलिया न न इहे ओॾे विया हा न इहे मतिलबु त इम्तियाज़ आलम वारो हमरा असां PSF वारा ऐं मसरूर अहसन क़ाइम ख़ानी राशिद राशिद रब्बानी था चओ न राशिद रब्बानी न हुयो न उहो त हाईजेकर सां गॾु आयो न तव्हां सां मुंहिंजे ख़्याल में न आयो आयो कीअं न आयो मुंहिंजे ख़्याल में कोन हुई असां बिल्कुलु आयो अच्छा हा मूंखे त मतिलबु त जेके प्रोमिनेंट फिगर हुयूं पीपल्स पार्टी जूं उहे त इहे 2-3 माण्हू त कराची जा ख़ासि हुया न पर मसरूर अहसन ऐं राशिद रब्बानी राशिद कोन आयो हुई मुंहिंजे ख़्याल में मूंखे जेसि ताईं लॻे थो पर जेकॾहिं आयो बि आहे न मतिलबु त असां त उन वक़्तु एतिरो न पिया सुञाणूं न हिक ॿिए खे सो आयो बि जेकॾहिं आहे त पोइ रहिजी वियो हूंदो होॾे असां सां क़ाबुल न आयो आहे मसरूर आयो ऐं पंहिंजो क़ाइम ख़ानी बि आयो ऐं 3 हाईजेकर्स असां सां आया ऐं हू सरदार मज़हर जेको ॿुधायां थो जावेद शेख बि आयो जावेद शेख न आयो उहो रहिजी वियो ग़ुलाम सेन बि रहिजी वियो होॾे अच्छा सो कुझु हिकिड़ो मोहम्मद हुसैन नशा हुयो उहो बि आयो असां सां हिन जो मज़दूर किसान पार्टी जो उहो हुयो सो मतिलबु त ईअं 25-26 ॼणा असां होॾां हलिया वियासीं पर असां वटि पासपोर्ट हुयो कोन सो मीर साहब उनजो बंदोबस्तु कयो मीर मुर्तज़ा उतां पंहिंजो जेको आहे सीरियन गवर्नमेंट सां हुनजा हुया तालुकात सो असांखे सीरियन पासपोर्ट ॾिनो टेम्पररी जेके आहिनि सो उते असां जॾहिं आयासीं पंहिंजो जहाज़ में अचूं पिया हाणे सीरियन एयरलाइन सां पिया अचूं असां ऐं असांखे जेको आहे सो दिल्ली अचिणो हुयो दिल्ली खां पोइ वरी जेको आहे उतां असांखे अफ़गान एयरलाइन खां खणी असांखे काबुल पहुचाइणो सो असां जीअं ई लथासीं हुन सीरियल उन मां पंहिंजो त उते असांखे जेको आहे पंहिंजो
ट्रांज़िट में लथासीं न त जहाज़ ॿियो पकिड़ियो। लाउंज ते वेठा। हा, सो हाणे उतां निकिरूं पिया जॾहिं पंहिंजो हुन मां कस्टम क्लियर या ई जेका थींदी आहे पासपोर्ट इमिग्रेशन इन मां त अचे अॻितां हाल में इंतज़ारु कयूं। हाणे उते अक्सर हू सिख वेठा जेके आहिनि पंहिंजो हुन ते काउंटर ते जेको आहे इमिग्रेशन जे हुन ते या पंहिंजो सिक्योरिटी ते। सो असां वारा ई टई नौजवान ख़ासि करे आसिफ़ भट्ट जेको आहे न पंहिंजो उहो उन्हनि सां पंजाबी में शुरू थी PSF पंजाब वारो। हाणे असांजा नाला जेके आहिनि से पासपोर्ट सीरियन नाला सीरियन ऐं अरबी ॻाल्हाइण जे बजाए असां पंजाबी पिया ॻाल्हायूं। सो वॾो हिकिड़ो ड्रामो थियो। सो उन्हनि त हाणे सरदारनि बि उन्हनि सां ॻाल्हायो, ज़ाहिर आहे त हाणे पंजाबी त साॻी ज़ुबान आहे ऐं ख़ुशि थिया हो। ख़ुशि थिया त पर मतिलबु त उन्हनि खे पियो त सही न कानून त आहे न, आहिनि केरु जेको आहे न पंहिंजो। सो असां जीअं वेठा हुआसीं त ईअं सिक्योरिटी वारा आया असांखे वराए विया ऐं चयूं त जेको आहे तव्हांखे प्लीज़ हेॾे हलिणो पवंदो असां सां। सो असांखे वठी वञी मूंखे यादि आहे काफ़ी पंधु हलाए 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 हिकिड़े जेको आहे न हाल में अची विहारियऊं आइसोलेटेड ऐं चौधारी जेको आहे कमांडो इंडियन कमांडो बीठा हुया। सो असां पुछऊं त इहो कीअं जेको आहे न पंहिंजो तव्हां केरु आहियो, तव्हां जेको आहे न पंहिंजो ही सीरियन पासपोर्ट ऐं हे हो। सो पोइ मतिलबु त ॿुधायोसीं असां त जेको आहे असां ही आहियूं, असां काबुल वञूं था ऐं पंहिंजो असांखे मीर मुर्तज़ा सां राब्तो खणणु ॾियो। सो राब्तो थी वियो ऐं पंहिंजो उन कयो पोइ इंडियन गवर्नमेंट सां राब्तो। त पोइ असांखे मतिलबु त छॾे ॾिनो, पासपोर्ट ॾिनो। सो पोइ जेका हरियाणा एयरलाइंस हुई अफ़गानिस्तान जी जेका इंटरनेशनल हुननि जी पंहिंजो आहे फ्लाइट्स ते, उहो जहाज़ आयो असांखे खणी, पर ॾकिणी सभिनी में हुई त साईं मतिलबु त ॿई हिकिड़ियूं राइवल स्टेट्स आहिनि न इंडिया ऐं पाकिस्तान। कहिड़ी ख़बर मतिलबु त उन्हनि खे पाकिस्तान गवर्नमेंट खे बि ऐं हितां उॾामियो जहाज़ जेको वञे पियो दिल्लीअ मां जेको उॾामी वेंदो काबुल जे तरफ़, उहो पाकिस्तान टेरिटरी जे मथां गुज़रंदो। त पाकिस्तान जे जॾहिं गुज़रंदो त पाकिस्तान जेको आहे सो पंहिंजो उन्हनि खे लाहे बि सघे थो हेठि। अचे बाबा हाणे जेको आहे नौजवाननि में ॾकिणी पइजी वई जेको आहे सो न पंहिंजो त ही त पंहिंजो जेको आहे सो तमामु ग़लति कमु कयो जेको आहे। सो ख़ैर बहरहाल मतिलबु त के खिलनि पिया, के मतिलबु त वरीड हुया या कीअं बहरहाल। सो इन सिचुएशन में असां अफ़गानी पासपोर्टनि सां वञी काबुल एयरपोर्ट ते पहुतासीं। त उते काबुल में जीअं लथासीं त असां खां ही पासपोर्ट वठी विया सीरियन गवर्नमेंट ऐं उन्हनि ॾे मोकिलियो, सीरियन गवर्नमेंट खे ॾिनो ऐं असांखे उते। तव्हांजा पाकिस्तानी पासपोर्ट हुआ ई कोन, उहे कागज़ ते विया हुतां? को कागज़ बि कोन, तव्हां कागज़ ते विया न जेके हा मतिलबु फुटप्रिंट सां ईअं वरितऊं, को डॉक्यूमेंट असां वटि कोन हुयो। बसि सिर्फ़ु लिस्ट हुई ऐं उन में सभिनी जा नाला हुया, फ़ोटो हुया। इहो तव्हांजो हुयो बि पहिरियों सफ़रु बैन अल-अक़वामी? मुंहिंजो त इहो हुयो पहिरियों सफ़रु हुयो। घणनि जो सफ़रु इहो पहिरियों सफ़रु मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन सभिनी जो इहो हुयो। डॉक्टर गुलाम सिंह जो शायदि न हुजे, हा, पर डॉक्टर गुलाम सिंह त उते रहिजी पियो। ख़ैर पर असां सां हितां हलियो त सही। हा। सो पासपोर्ट वठूं असांखे पोइ वरी अफ़गानी आइडेंटिटी तज़किरो चवंदा हुआ हुनखे, हुन में दरीअ में या हुन ते पछतो में लिखियलु दरी ज़ुबान में लिखियलु हुन ते पंहिंजो जीअं ID कार्ड थींदो आहे असांजो ID कार्ड, पर हुन ते लिखियलु दरी, असां वारे ते उर्दू ऐं अंग्रेज़ी में हूंदो आहे। सो उते पोइ असांखे छाकाणि त जेके माण्हू अल-ज़ुल्फ़कार में शामिलु थिया, असां खां सवाइ ॿिया त सभु थिया न अल-ज़ुल्फ़कार में शामिलु। असां टे अल-ज़ुल्फ़कार में शामिलु न हुयासीं। तव्हां मशरूत हुयो? असां मशरूत ऐं असां निगोशिएबल सिचुएशन में हिकिड़ी में हुआसीं। वेट एंड सी। हा, वेट एंड सी। पर पोइ असां हुननि खे उॾाए वठी विया। पोइ असांखे टिनी खे हिकिड़ो हुयो अली सेठी, उनजे घर रखियऊं असांखे। अली सेठी मुर्तज़ा साहिब जो दोस्त हुयो, मीर मुर्तज़ा जो, ऐं को क्लास फेलो बि रहिया आहिनि या कीअं हिते न। त उते काबुल में उहो हिननि सां गॾु हुयो। अली सेठी वॉज वेरी इम्पॉर्टेंट इन अल-ज़ुल्फ़कार आल्सो। सो उनजे घर रखियऊं। हिननि जो माइट आहे नजम वारनि जो?
नच मारण जो माइट न आहे, हीअ आहे हिन जो पंहिंजो फ्रंटियर जो आहे। अच्छा, हे बसि पोइ न थियो। हा, पर मुंहिंजे ख़्याल में हिंदको ॻाल्हाईंदो हुयो। अच्छा अच्छा अच्छा। चङा त ॿिया पंजाबी छोकिरा जेके हुया न उन्हनि सां ॻाल्हाईंदो हो। हिंदको पंजाबी मिले थी न काफ़ी जेका आहे पाण में, सो हिंदको ॻाल्हाईंदो हो। सो उन जी पर उन जी फैमिली असांखे रखियऊं उते जेको आहे न पंहिंजो। सो हिकिड़ी राति रहियासीं मां, शाम मंछा ऐं हे पोइ ॿिए ॾींहं ते वरी असांखे हिकिड़ो मुस्तफ़ा होटल हुयो शहर में, उते रखियऊं मूंखे, शाम मंछा कंहिं हे सो तज़किरो ॾिनऊं। पर पोइ पाण फ्री हुयासीं, मतिलबु त घुमी फिरी सघूं पिया काबुल में। काबुल शहर मतिलबु जंग त हुई पर काबुल में थोरी सिक्योरिटी जो वधीक इंतज़ाम हुयो, मतिलबु ठीकु हुई सिक्योरिटी जेका आहे पंहिंजो। पर कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे पियो, मतिलबु त छाकाणि त इहो हुयो पंहिंजो हालत जंग हुई। हालत जंग हुई ऐं कर्फ्यू लॻंदो हो न साईं। अच्छा, कर्फ्यू लॻंदो 9 बजे राति खां पोइ तव्हां नथा निकिरी सघो सुबुह जो 6 बजे ताईं, इहो कर्फ्यू हूंदो हुयो। सो ख़ैर पोइ असां ॿिए ॾींहं ते वरी मां अली अदर शाह ऐं पंहिंजो वियासीं अजमल साहब वटि मिलणु, अजमल खटक सां। सो थोरो हुन फासिले ते रहंदो हो, बस वरितीसीं। शाह मोहम्मद शाह ॼाणू हुयो, शाह मोहम्मद शाह पंहिंजो काबुल में रहियो हुयो हुनखे जेको आहे। सो ख़ैर वियासीं, पंहिंजो अजमल साहब तमामु सुठे नमूने सां मिलियो। सूफ़ी जुमा ख़ान हुयो हुन सां गॾु, जंहिं किताबु लिखियो आहे। जंहिं किताबु लिखियो आहे उहो मतिलबु एडाप्टेड सन हुयो न हिन जो, अजमल खटक जो। सो उहो पुटु कंहिंजो आहे हूअं? यार इहे को ग़रीब हुयो। अच्छा, बहरहाल पालियल हुयो पंहिंजो। अजमल साहब खे पंहिंजो पुट जो औलाद न हो छा? अथसि पुटु उते हुयुसि हिकिड़ो, पर हीअ पोइ ग़रीब तौरु खईं माना, ग़रीब तौर ते हुनखे पालियो ऐं पंहिंजो पढ़ायो बि हुयसि। ऐं काफ़ी सुठो हुयो छोकिरो, पढ़ियो होशियारु हुयो या कीअं। जॾहिं ही पंहिंजो लियाकत बाग फायरिंग केस थियो न पिंडी में भुटे साहब जे दौर में, नेप वारनि जे जलसे ते, त उन खां पोइ ही जेको भॼी विया पंहिंजो हलियो वियो न पंहिंजो अजमल खटक बि होॾां छॾे, काफ़ी नेप जा लीडर छॾे विया जेको आहे पंहिंजो। नेप ते बैन बि थी वियो पोइ। सो उन वक़्तु ई शायदि हिनखे बि वठी वियो होॾां। सो हिन जा पुट हुया टे पुट हुयसि। जुमा ख़ान जा? न, हिन जा अजमल साहब हुया पंहिंजा। जमाल हुयुसि, एमल हुयुसि। एमल असां सां पढ़ंदो हो पोइ बल्गारिया में बि। सो हुन जा 3 पुट हुया। ही एडाप्टेड हुयुसि, मिलंदो हुयो। ही हुते पढ़ंदो हो? ही पढ़ाईंदो हुयो उन वक़्तु। अच्छा, माशाअल्लाह। यस पढ़ाईंदो हो। शायदि माण्हू कहिड़े डोल जो आहे, कहिड़े क़िस्म जो? इंटेलिजेंट पढ़ियो लिखियो माण्हू हुयो, पर रिज़र्व हुयो काफ़ी, मतिलबु त उहो मिलंदो जुलंदो घटि हुयो। पर हुन पंहिंजी संदसि किताब में त हू नेगेटिव वधीक आहे हिन सॼे मामले में। कहिड़े में? जेको बि थियो आहे एज़ेडो वारो। इहो ॾिसो न, इहो इंसान जी जेका एटीट्यूड आहे न, उहो सिचुएशन सां तब्दील थो थिए। मिसाल अफ़गानिस्तान में जॾहिं आहे, तव्हां फ्री आहियो, उते पाकिस्तान गवर्नमेंट जो को प्रेशर न आहे तव्हांजो, तव्हां जेको कुझु चओ था या कीअं। ऐं वरी जॾहिं पाकिस्तान में था अचो, उते चओ था, लिखो था, उन में थोरो फ़र्क़ु आहे न। त उहो ईअं हुयो। पर उन वक़्तु उते त असांखे कोन नज़र आयो। ज़ाहिर आहे उते पंहिंजो पश्तूनिस्तान जे आज़ादी जो हामी हुयो। ऐं अजमल साहब जीअं हुयो, या मोस्ट जेके पश्तून हुया पंहिंजो नेशनल अवामी पार्टी जा, बम वली ख़ान, बाचा ख़ान, जेके पंहिंजो क्लेम या चवंदा त हुया हिकिड़ो उन्हनि जो त पख्तूनिस्तान ठाहींदासीं या कीअं कंदासीं। सो ईअं हुया। पोइ मोटिया आहिनि त पोइ मतिलबु त कहिड़नि शर्तनि ते मोटिया आहिनि उहा बि ॻाल्हि आहे। पोइ माण्हू कॉम्प्रोमाइज़ त कनि था न, मतिलबु त। हाणे तव्हां उते छा कयो पोइ? अजमल साहब सां मिलियो? हा, अजमल साहब सां मिलियासीं। पंहिंजो जेको आहे सो शाह मोहम्मद शाह पहिरियों सुञाणींदो, ॾाढियूं सुठियूं कचहरियूं वचहरियूं थियूं। सो उन छा चयो? हुन अजमल जो जेको ज़ाती मौक़ुफ़ हुयो उहो हुयो त ही जॾहिं जहाज़ अॻवा करे आया आहिनि त लॻे पियो त मुर्तज़ा खे ख़बर न हुई। हिते आया हुया, हितां ट्रेनिंग वेनिंग, पर प्लान को कोन हुयो। अलज़ुल्फ़कार जो एज़ अ सच को प्लान कोन हुयो। ही टीपू वारनि जो हिते जेके हुननि सां डेवलपमेंट्स थियूं यूनिवर्सिटी में या इन में,
उन तहत ही जहाज़ खणी आया उते। सो पोइ हिननि उनखे ओन कयो आहे पंहिंजो अल ज़ुल्फ़कार या पंहिंजो मीर साहब। अकरम काइम ख़ान मूंखे इंटरव्यू ॾिनो, जी उन बि इहा ॻाल्हि कई अच्छा त ही प्लैंड ॻाल्हि न हुई। प्लैंड न हुई, हा हा प्लैंड न हुई। मूंखे अजमल त पंहिंजो उन में हुयो न, अजमल त इवन टाक्स में बि वियो हो न, उन्हनि में पंहिंजो मिलण बि वियो हो न उन्हनि सां। अजमल ऐं मीर मुर्तज़ा इहे गॾिजी विया हिननि सां मिलण, मुसाफ़िरनि सां, मुसाफ़िरनि सां न, हाईजेकर हाईजेकर सां जेको आहे न। सो पोइ त हिननि खे ओन करिणो बि हुयो। हाणे इहो ई त ॾिसो न, इहा ई हिकिड़ी ॻाल्हि आहे त ही जेका मुसल स्ट्रगल आहे को चर्चे जहिड़ी ॻाल्हि न आहे, तमामु हिकिड़ी सीरियस ॻाल्हि आहे। ऐं उन में तव्हां सां माण्हू हुजनि, कम अज़ कम पॉलिटिकल पार्टी हुजे ऐं स्ट्रक्चर हुजे, ऐं उहो मेनली तव्हांजो मुल्क जे अंदरि हुजे न। ॿाहिरि हाणे ख़ैर उन ते पोइ अचां थो, मां ॻाल्हायां थो उन ते। त इहो मतिलबु प्लान्ड न हुयो। सो अजमल खटक जे बकौल। सो पर हाईजेकर्स जो पंहिंजो चवणो हुयो त असां पंहिंजो टास्क वठी विया हुआसीं ऐं जेको आहे उते कयोसीं। हाणे हुते काबुल में घणो वक़्तु रहियो? काबुल में सारो वक़्तु मां मतिलबु त जेको रहियुसि, मां रहियो आहियां पंहिंजो ही अप्रैल 81 खां सितंबर 83 ताईं, 2 सालनि खां मथे जो अरसो, 2.5 साल खनि मां रहियो आहियां। पर उन में पंहिंजो फेरियूं घेरियूं ईंदियूं रहियूं आहिनि न सिचुएशन में, त कॾहिं किथे कीअं। बहरहाल पोइ जेको आहे सो साईं शाह मोहम्मद शाह हेॾे आयो पंहिंजो, ऐं अफ़गान गवर्नमेंट बि शायदि हेल्प कयसि, ऐं पंहिंजो अल ज़ुल्फ़कार वारनि बि कयसि। ऐं अल ज़ुल्फ़कार वारनि चयसि त असां हेल्प कंदासीं तव्हांजी वञण में, जेको आहे पंहिंजो इहो त। सो पोइ हिननि असांखे होटल में रखियो, जीअं तव्हांखे ॿुधायो टिनी खे असांखे, त उन में बाय एयर आयो शाह मोहम्मद शाह? न न न न, ही विचों आयो, ऐं हीउ जेको पंहिंजो जलालाबाद जे थ्रू, ऐं आयो पंहिंजो ग़ुलाम मोहम्मद बिलोर जे वटि, जेको आहे न पंहिंजो असांजो जेको इतलाउ हुयो उते आयो। ऐं उन प्लान बि इहो ई हुयो। पोइ जेको आहे मीर साहब जे थ्रू हिननि सां पोइ ॻाल्हायूं माण्हुनि सां, त मतिलबु त जेको आहे सो हिन जो त को वास्तो हुयो ई कोन, या कीअं। ऐं रहण बि नथो चाहे? रहण बि नथो चाहे, छो चाहे, मतिलबु पॉलिटिकल माण्हू आहे, पॉलिटिकल हुन जूं एम्बिशन्स बि आहिनि। ऐं पंहिंजो हुन कॾहिं का मसइला जदोजहद कई बि कान्हे। शाह मोहम्मद शाह जेको आहे प्योरली हिकिड़ो पॉलिटिकल माण्हू आहे, पॉलिटिक्स करणु चाहे। ऐं हैदर शाह जो मतिलबु त जेको आहे सो इहो हुयो त कजे हिननि सां गॾिजी। सो इन ते मां अचां थो त हीउ आयो साईं पंहिंजो शाह मोहम्मद शाह, पोइ मां ऐं पंहिंजो साईं अली हैदर शाह उते रही पियासीं इन इंतज़ार में त शाह मोहम्मद शाह नियापो मोकिलींदो त जॉइन कयूं, अल ज़ुल्फ़कार वारनि सां गॾिजी कमु कयूं था या नथा कयूं, या कीअं पंहिंजे तौर ते। सो काफ़ी अर्सो साॻी मुस्तफ़ा होटल में मुस्तफ़ा होटल में रहियासीं। पोइ वरी ॿियो हिकिड़ो हिननि जी प्राइवेट जॻह हुई, उते जेको आहे पंहिंजो रखंदा कुझु छोकिरा जेके नवां हूंदा हुआ न, अची वेंदा हुआ क्वारंटीन जे तौर ते। हिन पंहिंजे सेक्रेटरी, हिननि जी हिकिड़ी सेक्रेटरेट ठहियल हुई अल ज़ुल्फ़कार जी, जिते ट्रेनिंग बि ॾींदा हुआ ऐं रखंदा बि हुआ उते पॉलिटिकल माण्हू बि ऐं पंहिंजो मिलिट्री विंग वारा बि। उन्हनि सां असांजो को वास्तो कोन, असां उते कोन। सो काफ़ी मतिलबु मुंहिंजे ख़्याल में 2-3 महीना इंतज़ारु कयोसीं। शाह मोहम्मद शाह को जवाबु कोन ॾिनो, आयो बि कोन। हिकिड़ी साई जो इंतज़ारु कयो जी, हिकिड़ी साईअ खां पोइ वरी तव्हांखे ॾिसूं नियापो छा थो अचे। हा, पाकिस्तान में हिकिड़ी साई वठूं, बिल्कुलु वठूं पाण साई। नाज़रीन, हाईजेकरनि सां गॾु पहुची विया काबुल, पोइ लिबिया, पोइ शाम, पोइ इंडिया, पोइ वरी काबुल। हाणे मीर साहब जे अॻियां 3 माण्हू हुआ। उन्हनि 3 मां हिकिड़ो शाह मोहम्मद शाह वापसि आयो। हीअ 2 ॼणा उनजे इंतज़ार में आहिनि त शाह मोहम्मद शाह सलाह कहिड़ी थो मोकिले। हिकिड़े नंढड़ी साई खां पोइ ॿुधूं था, ॾिसूं था। जनाब कादिर बख़्श जतोई खे असां सां गॾु रहिजो।